गुज्जो मां मूंखे अपडेट कंदा हलो। रिपोर्ट करे विया शहबाज़ अली मल्ला। गुज्जर शहर जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में सिंधी सकाफ़त जा रंग निखरी पिया। स्कूल जूं उस्तादियाणियूं ऐं शागिर्दियाणियूं सकाफ़ती वेस वॻा पहिरे पहुता। क़ौमी गीतनि ते रक़्स ऐं टैबलोस पेश कया विया। काविश ऐं KTN जे जस लहन जिन सिंधी सकाफ़त खे जीआरियो आहे। प्रोग्राम में मुक़ररनि तरफ़ां तक़रीरुनि दौरान इज़हार रिपोर्ट मूजिबि गुज्जर शहर में गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गुज्जो में शानदार सकाफ़ती प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो। स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दियाणियूं ऐं उस्तादियाणियूं टोपियूं अजरकूं सकाफ़ती रंगनि में रंगियल वेस वॻा पहिरें सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ पहुची विया। सकाफ़ती रंगनि में रंगियल शागिर्दियाणियुनि सिंध जा क़ौमी गीत ऐं शाइरी पढ़ण सां गॾु क़ौमी गीतनि ते झुमरियूं ऐं रक़्स ऐं टैबलोस पेश कया। मौक़े ते ॻाल्हाईंदे तालका एजुकेशन ऑफिसर काशिफ शफ़ीक आराई, स्कूल जी हेडमास्टरियाणी शमीम आरा मेमण, गस्टा तालीम तालके साकरो जे सदर शीराज़ गुल मेमण, गर्ल्स मिडिल स्कूल गुज्जो जे HM सलमा हालो, शाहीना जोखियो ऐं ॿियनि चयो त काविश ऐं KTN जस लहन जिन सिंध जी सकाफ़त खे जीआरण सां गॾु सकाफ़त जे हवाले सां जागरता पैदा कई आहे। हिननि वधीक चयो त हर साल डिसंबर में काविश ऐं KTN जे एकता ईद वारी सिॾ ते सॼी दुनिया सां गॾु